1990 खां वठी 2000 ताईं हिकु सुनहरो दौरु। उहो वक़्तु को रुॻो साल न हुआ, उहो हिकु अहसासु हो जेको अॼु बि दिलि जे कंहिं कुंड में जीअरो आहे। 1990 खां वठी 2000 जी ॻोठाणी ज़िंदगी सादी हुई, पर उन सादगी में अहिड़ो सुकून जेको अॼु जी तेज़ रफ़्तार दुनिया में ॻोल्हण सां बि नथो मिले। सुबुह सवेर कुकड़ जी बांग सां ॻोठ जाॻी पवंदो हो। थधिड़ी हवा चहिरे खे छुहंदी हुई ऐं मिटी जी ख़ुशबू रूह ताईं लही वेंदी हुई। माउ चुल्हे ते मानी पचाईंदी हुई, बाहि जे टहकंदड़ आवाज़ सां गॾु घर में मुहबत पखिड़िजी वेंदी हुई। पीउ ज़मीन ॾांहुं रवानो थींदो हुयो, कुझु ख्वाब खणी करे पंहिंजी महिनत जी जाखोड़ जारी रखंदो हो। ॿार नंगे पेर अङण में डोड़ंदा हुआ, संदन खिल में का बि बनावट न हुई। कपिड़े जो ठहियल बाल, सिरनि जूं विकेटूं ऐं क्रिकेट जो शोर। हाराइण ते बि मुर्क, खटण ते बि मुर्क, छो त रिश्ता रांदि खां वॾा हुआ। शाम जो जॾहिं ढोरनि जे गलनि में ॿधल घिंट वॼंदा हुआ त ॻोठ ते हिकु अजीब सुकून लहंदो हो। सिजु लहण वक़्तु आसमान जा रंग ॾिसी लॻंदो हो त ॼण कुदरत हिकु ख़ूबसूरत शाहकार जोड़े वरितो आहे। माण्हू ओताक में गॾु थींदा हुआ, पुराणा किसा, खिल, टहक ऐं उहे कचहरियूं। पोइ उहे ख़ासि रातियूं जॾहिं कंहिं वटि VCR ईंदो हो, सॼो ॻोठ पाड़ो गॾु थी वेंदो हो। TV जे अॻियां चादरूं विछाइबियूं, ॿार अॻियां वेहण लाइ झगड़ो कंदा हुआ। फिल्म हलण सां गॾु खिल, ताड़ियूं, हैरत। उहो गॾिजी ॾिसण जो मज़ो अॼु अकेले स्क्रीननि में किथे। फिल्म ख़तमु थींदी हुई, पर दिलि देर ताईं उन कहाणी में रहिजी वेंदी हुई। ऐं जॾहिं मोबाइल फ़ोन न हुआ, तॾहिं इंतज़ार जी क़ीमत हूंदी हुई। कंहिं सां मिलणो हुजे त संदसि दर ते वञी आवाज़ ॾिबो हो। ख़त लिखबा हुआ ऐं उन्हनि ख़तनि में जज़्बनि जी ख़ुशबू हूंदी हुई। अॼु हिकु सेकंड में पैगाम पहुची थो वञे, पर तॾहिं हिकु मुलाक़ात लाइ ॾींहं ॻणबा हुआ। शायदि इन ई करे मिलण जो मज़ो एतिरो गहरो हो। छित ते एंटीना ठाहिण जा लम्हा बि कॾहिं न विसरंदा। को मथे बीठो हूंदो हो, को हेठां आवाज़ ॾेई पुछंदो हो। हाणे साफ़ आई तस्वीर, थोरो साॼे फेराए। ऐं जॾहिं तस्वीर साफ़ थी ईंदी हुई त दिलि में एतिरी ख़ुशी थींदी हुई ॼण का वॾी कामयाबी मिली हुजे। गर्मियुनि में जॾहिं बिजली हली वेंदी हुई, तॾहिं अङण में खटूं विछाए सभु गॾु वेहंदा हुआ। लालटेन जी हल्की रोशनी में चहिरा अधु रोशन अधु ऊंधा हूंदा हुआ। को गीत ॻाईंदो हो, को पंहिंजी जवानी जा किसा ॿुधाईंदो हो। ॿार तारनि भरियल आसमान ॾांहुं ॾिसंदे सुम्ही पवंदा हुआ। उन वक़्तु ख़्वाहिशूं नंढियूं हुयूं, तंहिं करे ख़ुशियूं वॾियूं लॻंदियूं हुयूं। हिकु नई जुती, हिकु नओं वॻो या कंहिं शइ ते जेका ख़ुशी मिलंदी हुई, उहा अॼु हज़ारें सहूलियतुनि हूंदे बि नथी मिले। छो त तॾहिं दिलि मुक़ाबले खां ख़ाली हुई, हसद खां पाक हुई। कंहिंजे घर में ॾुखु अची वञे त सॼो ॻोठ गॾु थी वेंदो हो। कंहिंजी ख़ुशी हुजे त सभु शरीक। मुंहिंजो ऐं तुंहिंजो जो फ़र्क़ु एॾो वॾो न हो। रिश्ता रत जा न बि हुजनि त बि दिलि जा हूंदा हुआ। अॼु हर हथ में मोबाइल आहे, हर घर में TV, हर कम लाइ सहूलियत, पर वो गॾिजी वेहणु, गॾिजी खिलणु, गॾिजी इंतज़ारु करणु ॼण वक़्त जे रस्तनि में विञाइजी वियो आहे। माण्हू वेझे हूंदे बि परे था लॻनि, तॾहिं माण्हू परे हूंदे बि वेझा लॻंदा हुआ। 1990 खां 2000 जी ॻोठाणी ज़िंदगी यादि अचे थी त दिलि में हिकु मिठी तकलीफ़ जाॻी पवे थी। लॻे थो ॼण वक़्तु असांखां कुझु अनमोल खसे वरितो आहे। शायदि सादगी,
शायदि ख़ुलूस या शायदि पाण खां पाण खे खसे वरितो आहे। पर उहे यादूं अॼु बि ज़िंदा आहिनि दिलि जी हिकु कुंड में। अञा बि मिटी वारे अङण में वेठो आहियां जिते लालटेन टिमटिमाए रही आहे, एंटीना हवा में झूमी रही आहे, VCR जी कैसेट फिरी रही आहे ऐं असां सभु गॾु वेठा आहियूं, बेफ़िकिर बेलोस, सादा पर सचपच ख़ुशि।